बिरशा मां ख़बर ॾींदा हलो त बिरशा भरिसां ॻोठ महमूद शाणी में घरनि खे ओचितो भाउ वकोड़े वई। टंडो आदम तालके जी हद में लॻल भाउ सबब अब्दुल हफीज़ शाणी जे घर में मौजूद संदसि पुट दरवेश 22 सालनि जो नौजवान हुसैन बख्श वल्द अब्दुल हफीज़ शाणी सड़ी फौत थी वियो। ॿिया घर भाती घर में मौजूद न हुआ जॾहिं त भाउ सबब हंध बिस्तरा कणक ऐं घर में पयल लखें रुपयनि जो ॿियो कीमती सामान सड़ी रख थी वियो। नौजवान दरवेश जी सड़ी फौत थियण ते वारसनि में रोॾ राड़ो पइजी वियो। भाउ ते ॻोठाणनि पारां पंहिंजी मदद पाण कंट्रोल कयो वियो जॾहिं त ॻोठाणनि मूजिब इतला ते अॻूणे सूबाई वज़ीर फराज़ अहमद डेरो पारां फायर ब्रिगेड गाॾी मोकिली वई जंहिं पिण पहुची भाउ विसाइण में मदद कई ऐं वधीक नुक़सान खां बचाव थी वियो। जॾहिं त इन खां अॻु में दरवेश नौजवान सड़ी फौत थी चुको हो ऐं कीमती सामान बि सड़ी रख थी वियो। भाउ जो असल कारण मालूम थी न सघियो आहे। ॻोठाणनि पारां आला इख़्तियारनि खां फौरी नोटिस वठी ग़रीब ॻोठाणे जी सहायता जी अपील कई वई आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।